नाज़रीन हेडलाइन सां ॾिठियूं हिते अव्हांखे अहम ख़बर ॿुधाए रहिया आहियूं। कराची में नोमान ग्रैंड सिटी गुलिस्तान जौहर में औरत ते सिक्योरिटी गार्ड जे तशद्दुद वारो मामलो साम्हूं आयो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह औरत ते तशद्दुद जो नोटिस वठी छॾियो आहे। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह औरत ते तशद्दुद जो नोटिस वठी छॾियो। एडिशनल IG सिंध खे सिक्योरिटी गार्ड ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत कई आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सिक्योरिटी गार्ड खे औरत ते हथ खणण जी जुरियत कीअं थी, तशद्दुद करण जी जुरियत कीअं थी। औरतुनि, ॿारनि ऐं बुज़ुर्गनि सां कंहिं बि क़िस्म जी ज़्यादती बर्दाश्त न कई वेंदी। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। कराची में नोमान ग्रैंड सिटी गुलिस्तान जौहर में औरत ते सिक्योरिटी गार्ड जे तशद्दुद वारो मामलो, जंहिंमें वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह औरत ते तशद्दुद जो नोटिस वठी छॾियो आहे। एडिशनल IG सिंध खे सिक्योरिटी गार्ड ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत कई वई आहे।